अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं है तव्हांजो पंहिंजो जहांगीर मेमण। अॼु आए लयोसीं नरड़ी लेक ते ऐं राति जो हिते स्टे कंदासीं, एडवेंचर कंदासीं, कुकिंग कंदासीं। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नरड़ी लेक जेको आहे उहो बिल्कुलु इंडिया जे वेझो आहे। हज़ारनि एकड़नि ताईं सिर्फ़ु पोठो आहे ऐं पोयां आहे नरड़ी लेक। हितां खां तक़रीबन 7 खां 8 किलोमीटर परियां इंडिया आहे। बदीन खां सिर्फ़ु तक़रीबन 35 किलोमीटर परियां ही पॉइंट आहे। ये असां सां गॾु बिलाल आहे। अस्सलाम वालेकुम। अॼु ने एंजॉय कयो, माना कॾहिं कोन कयो। अरबाब जरवार असां सां गॾु आहे, इज़हार गॾु आहे, कैलाश साहब। टेंट लॻाईंदासीं हिते, राति जो बीफ जो बारबेक्यू कंदासीं, चिकन जो बारबेक्यू, कढ़ाई ठाहींदासीं, काठियूं वाठियूं पंहिंजूं पकियूं लॻाईंदासीं। प्रोपर हिते असीं टेंट लॻाईंदासीं। हिन पासे असां पंहिंजो बावर्ची बि खणी आया आहियूं। हिन सुज़ुकी में असां सॼो सामान पंहिंजो लोड करायो। 4-5 दोस्त सुज़ुकी में वेठा ऐं कुछ दोस्त कार में वेठा हुआ। सो ही स्पीकर आहे, म्यूजिक वॼंदो, सॼी राति इंजॉय कंदासीं। ज़ाहिद बि कमु करे ज़बरदस्त। दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त मीर खे असां इंडिया लाइ खणी आया, हितां इंडिया आहे वेझो। घटि वधि अगरि इंडिया राति जे टाइम ते जीअं हमलो कंदो, असां हिनखे लॉन्च करे छॾींदा इंडिया जी तरफ़। ही जेकर इंडिया वियो, 4-5 राफेल किराए ईंदो इंडिया जा। 4-5 भाई ईअं धक ते किराए। इन जो लॉन्च बटन ते रुगो आंगूठो पियो जो राति में। बाक़ी दोस्तों मज़ाक था करियूं। बाक़ी इंडिया में मूंखे तमामु घणा मैसेज ईंदा आहिनि सिंधी भाइरनि जा। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। राजस्थान में मैसेज ईंदा आहिनि, जैसलमेर मां ऐं रन ऑफ कच्छ वारी साइड तां कच्छी काफ़ी सिंधी आहे, मूंखे मैसेज कंदा आहिनि। सो थैंक यू सो मच। जी मीर साहब, तव्हां छा चवणु चाहींदा? तव्हांखे इंडिया, पाकिस्तान, दुबई, अमेरिका, श्रीलंका, दुनिया जा तक़रीबन 55 मुल्कनि मां माण्हू तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि। तव्हां छा चवणु चाहींदा? बावर्ची पंहिंजी कन्वर्सेशन में लॻा पिया आहिनि त पहिरीं असांखे छा ठाहिणो आहे, छा कोन्हे ठाहिणो। टेंट लॻण जी तयारी शुरू थी चुकी आहे। तो भाई बैटरी तां खणी आया आहियूं ऐं सॼी राति जेको आहे लाइट जो बि इंतज़ाम आहे, स्पीकर जो बि आहे। ॾाढो मज़ो अचे पियो। दोस्त लॻा पिया आहिनि टेंट लॻाइण में। हिकु चक्कर लॻो, वरी किरी पियो। अब टेंट प्रॉपर लॻी वियो ऐं सभई दोस्त पंहिंजो पंहिंजो हंधु, कंबल, बिस्तरो खणी आया आहिनि, छो त राति जो सीउ तमामु घणो थींदो। अब हीअ असांजो डीजे आहे, स्पीकर खे ऑपरेट कंदो ऐं गाना लॻाईंदो VIP। मीर साहिबन खे राति टाइम ते चांहि पीअण थी आहे मूड, मानी में अञा देर आहे। छा ठारायो आहे तव्हांजी माना सरपरस्ती में? जबरदस्त पंहिंजो ताम ठहनि पिया। संगत ही असांजो लीडर उमर नवीद, हिन जी दोस्त जे करे ही प्रोग्राम सॼो जेको आहे कामयाब थियो आहे। वॾियूं महिरबानियूं। अब कैलाश जी छा ठहियल आहे? असां बारबेक्यू आइटम ठाहिया, फिश आहे जेका स्ट्रीम ते ठाही आहे ऐं इनखे सुबुह जो असां मैरिनेटेड करे छॾियो। अल्हम्दुलिल्लाह इन जो टेस्ट माशाल्लाह आहे ऐं दोस्त खाईंदा उन खां पोइ रिमार्क्स ॾींदा कीअं आहे। मच्छी यार कमाल जी ठहियल आहे ऐं हेड़ी जगह ते मिले मच्छी मैरिनेट, चल तूं छा थो सम्झे। मीर साहब, बारबेक्यू टेस्ट कीअं है? तमाम बेहतरीन यार, तमाम बेहतरीन। हां लगन संगत हिन वक़्तु थियनि पिया राति जा तक़रीबन 2:45। अॼु संगत सुम्ही रही आहे। असां कुझु दोस्तनि खे लॻी आहे बुख। सोचियोसीं जेको बारबेक्यू बतल आहे उनखे दुबारा पचायूं ऐं खाऊं। कुझु कढ़ाई पयल आहे, उहो गरम करे खाईंदासीं। राति जो 3 बजे आसमान सॼो साफ़ लॻो पियो आहे। ही ईअं पियो फील थिए जीअं -सेंटीग्रेड में हुजे। कढ़ाई बि हिनखे दुबारा गरम कयो तूं, पराठा दुबारा ठाहींदासीं। ऐं राति जे टाइम ते छो त माण्हू हिते आयो आहे नरड़ी ते घुमणु, सुम्हणु कोन आयो, सुम्हंदो माण्हू घर में बि आहे। सो असां खाईंदासीं, पींदासीं, इंजॉय कंदासीं जंहिं लाइ आया आहियूं। हवा संगत अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। सुबुह जो तक़रीबन थियनि पिया 6:30 ते सीउ जो माहौल अहिड़ो आहे जहिड़ो असांखो कोमरी अची विया हुजूं। पाणी चांडोगी राति जे करे तमामु मथे चढ़ी चुको आहे ऐं वेझो आयो आहे। ईअं लॻे ई कोन पियो हीअ का ढंढ आहे, ईअं लॻे पियो इहो को वॾो साम्हूं को दरिया ऐं समुंड साम्हूं हुजे। तो सुबुह जे पहिर महिल ॾाढा कमाल जा व्यूज़ आहिनि यार। हिते में छा छा आहे अरबाब साहब, तव्हां कुझु रहनुमाई कंदा? यार नाश्ते मंझि पराठा आहिनि, ब्रेड आहे ऐं जलेबियूं आहिनि। हीअ जेका दोस्त अचनि था उन लाइ तव्हां का सजेशन ॾींदा? सजेशन ये है तो कभी किसी से मोहब्बत नहीं करना। हे असांजा दोस्त सियारे में अञा ताईं कंबलनि में लिकियो वेठा आहिनि। ॾियो ख़बर ही मीर उॾामी वियो, उन पासे इंडिया वारे पासे किरियो, वापसी वरियो कीअं थियो? पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, हम सब लोग चैन की नींद सो रहे थे
हमारी सरहदों की हिफाजत कर रहा था। अभी तक हिफाजत कर रहा है मरे व्लॉग में अचण पसंद करा ना मीर साहब जो है तमाम बिजी शेड्यूल ले करे व्लॉग में न पियो अची सके नाज़रीन का असीं माज़रत खायूं तमाम जल्द ना मीर साहब के ॾिसंदव सी एॾो आहे इहो जैकेट वेकेट कुझु बि असर कोन था कनि सोड़ू बोड़ू ओॾे वेठा आहियूं ऐं हाणे साम्हूं थियनि पिया बेदा बॉइल उहे खाईंदासीं -100 वाह अवा नाज़रीन मीर साहब जेको आहे लॉन्च थी इंडिया जी तरफ़ रवानो थी वियो आहे ये असांजो लीडर अचे पियो हितां खां तक़रीबन इंडिया केतिरो परे आहे अंदाज़े में त पाण पहुची बि 10 किलोमीटर अॻियां वेठा आहिनि हा अच्छा हिन खां अॻियां जेको आहे मुंहिंजे ख्याल में कच्छ सिटी पाण खे लॻे थो कच्छ चवंदा न भुज सिटी सॉरी ऐं मोस्टली जेकी नरड़ी ढंढ आहे अरबाब इहे माना छाजे करे मशहूरु आहे माण्हू ज़्यादातर अचनि था कहिड़े मौसम में अचनि था दोस्त यार ख़ासि करे पाण जहिड़ा जेके संगती अचनि था मतिलबु शहर जो शोर हेॾा वॾा गंद किचिरे खां निकिरी ॾाढो करार वारो माहौल वठनि था पर ॿिया हिकिड़ा अचनि था जेके बंदूकूं खणी था अचनि असीं हुननि खे हथ ॿधी अर्ज़ु था कयूं महिरबानी करे हिते बंदूकूं न खणी अचो इहे कम न कयो छो त हिकिड़ा परदेसी पखी अचनि था हिते स्टे कनि था ऐं जस्ट हिकिड़े ढंढ जो मज़ो वठो 3500 रुपया पर हेड ख़र्चो थिए थो सो पाण में 10-12 दोस्त जेका आहिनि उहे संभरो ऐं हिते अचो स्टे करियो राति जो कचेरियूं करियो अहिड़ा ॾींहं अहिड़ा पल तमामु घटि ईंदा आहिनि इंजॉय करियो